नाज़रीन, अहमदपुर ऐं भरपासे वारे इलाइक़े में इंतिज़ामिया जी बेध्यानीअ सबबि 10 खां वधीक ट्यूबवेल बंदि हुजण सबबि फसलनि खे नुक़सान थी रहियो आहे, जंहिं करे आबादगार सख़्त परेशान आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुर्रज़ाक कलोड़ो। अहमदपुर में सिंध सरकार जे बेहसी ऐं स्कारप खाते जी बेध्यानीअ सबबि अहमदपुर जा 10 खां वधीक सरकारी ट्यूबवेल मामूली ख़राबियुनि सबबि सालनि खां बंदि पियल आहिनि। जॾहिं त अहमदपुर वाह ते KMC 45 46 51 ऐं मयसर माइनर ते KMC 43 44 68 ट्यूबवेलनि समेत अहमदपुर जा 10 खां वधीक ट्यूबवेल पिणु बंदि पियल आहिनि, जंहिं करे सिम कलर सबबि आबादगारनि जा फसल तबाह थी विया आहिनि। जॾहिं त ट्यूबवेलनि ते ट्रांसफार्मर, मोटर ऐं तारूं मौजूदु हुजण जे बावजूदि बिजली जो कनेक्शन न मिलण करे सालनि खां ट्यूबवेल बंदि हुजण करे आबादगार सख़्त परेशान के मुंह ॾेई रहिया आहिनि, जंहिं करे फसल वाध ॾियण बजाए पुठिते पइजी रहिया आहिनि। जॾहिं त पाणीअ जी खोट ऐं सिम कलर में वाह सबबि आबादगारनि जा मथे ते हथ अची विया आहिनि ऐं ट्यूबवेलनि ते मुक़रर अमलदार घर वेठे पघारूं खणी रहिया आहिनि ऐं हर साल बंदि पियल ट्यूबवेलनि जी मरमत जे मुद में करोड़े रुपया हड़प कया वञनि था। आबादगारनि सैद अता हुसैन जा लकियारी अब्दुल फताह खंबड़ो, अली जान अली खान खंबड़ो ऐं ॿियनि आबादगारनि अहमदपुर वाह ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। आबादगारनि जो चवणो त ट्यूबवेल सालनि खां बंदि पियल आहिनि, जॾहिं स्कारप खाते जे कामूरनि खे अहिड़ियूं शिकायतूं कयूं आहिनि पर तदारक नथो कयो वञे। 15 साल थी विया आहिनि, बंदि पियो आहे। पाणीअ जी खोट में बि असांखे तकलीफ़ आहे। जे हूंदो आहे त माना ज़मीन कलर ऐं जेको आहे सो सिम वधी वई आहे, हिन जे न हलण सां असांखे वॾो नुक़सान थो पवे। सो हे माना चवनि था ओके त आहे पर हले कोन थो। बिजलीअ वारनि जी जेका लाइन आहे उहा माना लॻल न आहे, उहा फ़ौरन असांखे हणाए ॾिनी वञे। इहो मुतालबो आहे अख़्तियारनि खां त असांखे फ़ौरन हे ट्यूबवेल जेको आहे स्टार्ट कराए ॾिनो वञे। हेतिरा सारा साल थी विया आहिनि, 10 15 20 सालनि जो तक़रीबन ॾिसो आपेटरो आहे, हिन जो चौकीदार आहे, ट्रांसफार्मर लॻो पियो आहे, हर शइ आहे। तव्हां ॾिसो असां तव्हां ॿनी ॾेखारंदा जेका त असां 25 20 मण खणंदा त हाणे का शइ कोन्हे का। हलो तव्हां मां थो ॾेखारियां हली। महिरबानी करे जेतिरो थी सघे त असां उनखे आला अख़्तियार वारनि खे चवंदा त महिरबानी करे असांखे ट्यूबवेल हलाए ॾियो। 15 सालनि खां पोइ असांजा हिते बाग़ थींदा हुआ, केला अंब हर शइ थींदी। हाणे उन जाइ ते असां वटि का शइ कोन्हे। 15 20 साल थी विया आहिनि ट्यूबवेल खे बंदि थिए खे। उन जे जाइ ते असां वटि सिम ॿियो त ठहियो, ॿियो फसल माना ईअं सम्झो त कणिक बि असांजी आबाद नथी थिए, उते बि पाणी हेठां बीठो आहे। 2-3 एकड़ वाधारा थींदा, 4-5 एकड़ हाणे उहे त गैराबाद वर ॿी असांजी ज़मीन बि गैराबाद थियण लॻी आहे सॼी टोटल। असांखे सहूलियत काई बि न आहे हर शइ त असांखे सहूलियत वठी ॾियो, ट्यूबवेल हलाए ॾियो असांखे, इहो ई असांजो मुतालबो आहे। त 3 ट्यूबवेल असांजा हलनि, सामान बि मौजूदु आहे असांजो। घणी तकलीफ़ आहे। असांजूं ॿनियूं जेके आहिनि तक़रीबन ख़तमु थी चुकियूं आहिनि सिम जे करे। जेकॾहिं ट्यूबवेल हलंदो आहे त परे खां वठी असांजी सिम सॼी ज़मीनुनि में ख़तमु थी वेंदी आहे। न वणंदे वाड़ी ठाड़ी जा ॿनी पाणी ॾिसो था कमल वाह आहे, कमल न आहे, वाह बि ॾाढो ॿूंडो आहे, जारी न आहे। जो राति ॾींहुं वाह वाहे, वाह खे ॾाढो ॿूंडो आहे, ध्यान सां करे कमल कीअं वरी ॿंधिराए त वरी सुको पियो आहे। ऐं जो ट्यूबवेल वहंदो त थोरो घणो हिते वेझाईअ में वॾो फ़ाइदो आहे हिकिड़ो अवाम खे। आबादगारनि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां घुर कई त नोटिस वठी सालनि खां मामूली ख़राबियुनि सबबि बंदि पियल ट्यूबवेल चालू करे आबादगारनि में पैदा थियल बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन शकील कलोड़ सां गॾु अब्दुर्रज़ाक कलोड़ो, आवाज़ TV न्यूज़, अहमदपुर।